विशा प्राइमरी टीचरनि ऐं जूनियर स्कूल टीचरनि जे IBA टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि पारां मुतालबनि जी मश्ता लाइ न्यू सैदाबाद प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। मुज़ाहिरीन ग़ुलाम अली खोसो, इशफाक अली मलक, सदाम हुसैन काका ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त तालीम खाते पंहिंजा नवाज़ पॉलिसी तहत सिंध खे ॿिनि हिसनि में विरहाए मनपसंद इलाइक़नि में 32 मार्कूं खणंदड़ उम्मीदवारनि खे ऑफर ऑर्डर ॾिना आहिनि, जॾहिं त 30 खां 39 मार्कूं खणंदड़ अधु सिंध जा नौजवान गुज़िरियल 2 सालनि खां रोडनि, चौकनि, चौराहनि ते इंसाफ़ लाइ सरापा एहतिजाज बणियल आहिनि। हुन चयो त सिंध में 2 कानून लागू करे बेरोज़गार नौजवाननि सां नाइंसाफ़ी कई पई वञे। हुन निगरान वज़ीर आला सिंध जस्टिस मक़बूल बाक़िर, गवर्नर सिंध कामरान टिसोरी ऐं ॿियनि आला अमलदारनि खां मुतालबो कयो त 30 खां 39 मार्कूं खणंदड़ उम्मीदवारनि खे ऑफर ऑर्डर ॾेई नौजवाननि में पखिड़ियल बेचैनी ख़तमु कई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।